खाधे में लूण जी पंहिंजी अहमियत आहे। खाधनि में जेकॾहिं लूण न हुजे त मज़ो ख़राब थी वेंदो आहे, पर अक्सर माण्हुनि खां तकड़ में लूण वधीक पइजी वेंदो आहे, जंहिं सबब खाधो वधीक नमकीन थी वेंदो आहे। खाधे में लूण खे वधाइण त सवलो आहे, पर लूण खे घटि करण परेशानीअ जो सबब बणिबो आहे। इन लाइ कुझु सवला टोटका इस्तेमाल करे सघजनि था। लूण वधी वियो हुजे त हिक कचे पटाटे खे 2 टुकड़नि में कटे बोड़ में विझो ऐं 10 मिंटनि खां पोइ कढी छॾियो। उबलियल पटाटो बि विझी सघिजे थो, जेकॾहिं चाहियो त बाद में भाॼीअ मां कढी छॾियो या रहण ॾियो। ॾहीअ जे इस्तेमाल सां खाधे में ज़ाइको वधी वेंदो आहे ऐं लूण बि घटिजी वेंदो आहे। थोरी ॾही भाॼीअ में विझी ग़िज़ा खे मुतवाज़न बणाए सघिजे थो। इन सां खाधे में वधियल लूण घटिजी वेंदो आहे। अटे जो पेड़ो बि हिकु क़दीम तरीक़ो आहे। भाॼीअ में लूण वधीक थी वञे त अटे जो नंढड़ो पेड़ो ठाहे उन में विझो ऐं 15 मिंटनि बाद कढी छॾियो। खाधे में लूण वधीक हुजण सां अटे जो पेड़ो इन खे जज़्ब करे वठंदो आहे। उन खां सवाइ खाधे में पाणीअ खे शामिल बि करे सघिजे थो, जंहिं सां लूण घटिजी वेंदो आहे। जॾहिं त खीर बि विझी सघिजे थो। खीर शामिल करण सां ग़िज़ा जो ज़ाइको बि वधी वेंदो आहे। खुश्क भाॼी, गोश्त या कढ़ाई हुजे त उन में बसर विझण सां बि वधी वियल लूण खे घटि करे सघिजे थो।